ॻोठ जे विच में हिक वण हेठि कुझु दिला रखियल हुआ। थधो मिठो पाणी मूं हिकु गिलास पीतो, ॿियो ऐं पोइ टियों। ईअं लॻो ॼणु हर ढुक सां सॼे जिस्म में ताज़गी भरिजी वई हुजे। हीउ रुॻो पाणी न हो, पर कुदरत तरफ़ां ॾिनल हिकु सुकून हो। हीउ मेवो जेको मां खाई रहियो आहियां, इन खे तूत सॼो वेंदो आहे। हीउ तूत अक्सर करे उन्हनि इलाइक़नि में मिले थो जेके नमी वारा आहिनि, जीअं पाकिस्तान, भारत, नेपाल ऐं चीन। तूत ॾिसण जे निज़ाम खे मज़बूत करे थो, रतु साफ़ करण में मदद करे थो ऐं जिगर जे लाइ फ़ाइदेमंद सम्झो वेंदो आहे। मुख़्तलिफ़ तहक़ीक़ मूजिबि हीउ शुगर जे मरीज़नि जे लाइ फ़ाइदेमंद थी सघे थो, पर हा एहतियात बि ज़रूरी आहे। हद खां वधीक इस्तेमालु करण सां पेट जी तकलीफ़ बि थी सघे थी। मंझंदि जी मानी जो टाइम थियो दोस्तो, ऐं मां ज़िले कंबर जे हिकु नंढड़े ॻोठ शरीफ़ाणे में मौजूदु आहियां। हीउ मुंहिंजो दोस्त आहे फ़िरोज़ अहमद कलड़ो। मंझंदि जी मानी जे लाइ फ़िरोज़ मूंखे चयो त तव्हांजे लाइ देसी कुकड़ जो इंतज़ामु कयां थो ऐं उहो मांझा थो कयूं था। पर फ़िरोज़ खे मूं मना कंदे चयो त यार फ़िरोज़, जॾहिं तो वटि मच्छीअ जो तलाउ मौजूदु आहे त पोइ मुर्गी जेको आहे तो कहिड़े कम जी। सो इन जे लाइ फ़िरोज़ ॻोठाणा कुझु घुराया, सलाम करण ॾियण लॻा ऐं मां बि उन्हनि खे सलाम कयो ऐं बिस्मिल्लाह करे ॿ ॼणा उन तलाउ में लथा। ॿ दोस्त पाणी में लथा, ॼार विछाइनि त थोरी देरि में मच्छी ॼार में फासी पई। उहा मच्छी तड़पी रही हुई ऐं उहो मंज़र दिलि खे छुहंदड़ ऐं बेमिसाल लॻो। कुदरत इंसान लाइ केतिरियूं ई नेमतूं पैदा कयूं आहिनि, जिन मां इंसान बिना कंहिं क़ीमत जे बिल्कुलु मुफ़्त फ़ाइदो वठी रहियो आहे। जॾहिं मच्छीअ खे तलाउ मां ॿाहिरि कढियो वियो ऐं मूं उन जी तड़प खे पंहिंजी अखियुनि सां ॾिठो त दिलि में अजीब छिक महसूसु थी। मंज़र त आम हो, पर उन तड़प में अल्लाह ताला जो हिकु वॾो निज़ाम नज़र आयो। रब पाक इंसान लाइ अहिड़ियूं बेशुमार शयूं पैदा कयूं आहिनि जंहिंखे असीं खाद ख़ुराक जो हिसो बणायूं था, ऐं उहो सभु कुझु अल्लाह जी रज़ा सां इंसान लाइ अता थियल हिकु वॾी नेमत आहे। न रुॻो मच्छी, पर प्यार, मोहबत ऐं ख़ुलूस बि ॼार मां निकिता हुआ। हीउ सिर्फ़ु मच्छीअ जो शिकार न हो, हीउ त मेज़बान जी महिमान लाइ पेश कयल क़ुर्बानी हुई, जंहिं लाइ सॼो ॻोठ गॾु थियो, बिना कंहिं लालच, बिना कंहिं फ़ख़्र जे। ऐं पोइ जेको थियो उहा सिर्फ़ु महिमान नवाज़ी न हुई, उहा त हिकु दिलि जी सचाई हुई, हिकु ॻोठ जी मोहबत हुई जंहिंमें को बि ॾेखाव न हो, सिर्फ़ु ख़ुलूस हो, मोहबत हुई। मां हैरान थी वियुसि त एतिरा माण्हू रुॻो हिकु महिमान जी ख़्वाहिश पूरी करण जे लाइ गॾु थिया हुआ। दोस्तो, मच्छीअ जो तलाउ फ़िरोज़ यानी शरीफ़ाणे ॻोठ खां थोरो परते हुयो। इन जे लाइ मच्छी पकिड़े असां मोटर साइकिल ते कचनि रस्तनि खां थींदे शरीफ़ाणे ॻोठ पहुतासीं। फ़िरोज़ जी ओताक ते ऐं मोटर साइकिलियूं गर्मी हुई, असां अंदरि कयूंसीं। हिन कटे में हिंदाणो बि आहे ऐं मच्छी बि। असां ओताक ते जीअं दाख़िल थियासीं त फ़िरोज़ जो चाचो हुयो, असां हुन सां दुआ सलाम कईसीं। फ़िरोज़ चयो त मां मच्छी ॾेई थो अचां ऐं उनखे पचाइण जो थोरो सिस्टम घर वारा कनि। तेसिताईं मूं चयो त थोरो ॻोठ जो जाइज़ो वठी वठां। छा अव्हां कॾहिं सोचियो आहे त ॻोठ बि रोईंदा आहिनि जॾहिं उन्हनि मां माण्हू ॿाहिरि मुल्क जा शहरनि में लॾे वेंदा आहिनि। ॻोठनि जा घर ई वीरान न आहिनि थींदा, जेके ख़ाली थींदा आहिनि, पर साणनि गॾु घिटियूं, रस्ता, भितियूं ऐं हवा बि ॼमी वेंदी आहे। उहो ॻोठ जिन में माण्हू घटि तादाद में मौजूदु हुजनि था, उहो ॻोठ ॼणु ख़ामोशी जे वर चढ़ी वञे थो। जॾहिं मां ॻोठ जी वीराननि जा मंज़र कैमरा जी अखि में क़ैद पियो कयां त मूंखे ईअं महसूसु थी रहियो हुयो ॼणु ॻोठ पाण मूंसां ॻाल्हाए रहियो हुजे। उन ख़ामोशी में बि का वॾी ॻाल्हि लिकियल हुई। ज़िले कंबर में मौजूदु हीउ शरीफ़ाणे जो ॻोठ मूंखे तमामु घणो वीरान लॻो। ॻोठ जा स्कूल, मस्जिद जूं मां विज़िट करे रहियो हुयुसि त मूंखे हिकिड़ा नंढड़ा ॿार नज़र आया जेके कुल्फ़ी खाई रहिया हुया, ऐं हिननि खे ॾिसी करे मूंखे पंहिंजो नंढपण यादि अची वियो। ऐं अॻिते वधियुसि त मूंखे कुल्फ़ी वारो मिलियो जंहिंजे हैंडल जे आॾो हिकिड़ो पंप लॻल हुयो, जंहिंखे हू वॼाए पियो त ॻोठ जा ॿार उन्हनि जी आवाज़ खे ॿुधी करे हुन खां कुल्फ़ी वठण जे लाइ अचनि पिया। हीउ मंज़र तव्हांखे नंढपण यादि ॾियाराईंदो हूंदो। शरीफ़ाणे ॻोठ में मूंखे ॿ किरयाने जा दुकान नज़र आया जंहिंजो मूं अंदरि विज़िट कयो त नौजवान वेठा हुया 5-8 जेके कचहरी करे रहिया हुया, ऐं दुकान ॻोठ जे हिसाब सां तमामु घणा नंढा हुया। शरीफ़ाणनि जो ॻोठ घुमी करे असां सिधो पहुतासीं बैठक ते, जिते फ़िरोज़ हिंदाणो कटे रहियो हुयो ऐं मच्छी जेकी असां पकिड़े आयासीं उहा बि पची तयारु थी आई ऐं उनखे खाई करे ॾाढो मज़ो वरितोसीं।